नादिन गंबट में उजण ऐं कैलरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थी वियो आहे। ॿिन्ही धुरनि मथां मजमूई तौर 1 करोड़ 36 लख रुपया दंड विधो वियो आहे। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर बादशाह भंड। जी बादशाह, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गंबट में उजण कैलरी तकरार जो जेको निबेरो आहे वो सर्किट हाउस खैरपुर में मौज़म अब्बासी जे सरपंची में जेको आहे थी वियो, जंहिंमें मजमूई तौर ते ॿिन्ही धुरनि जे 1 करोड़ 36 लख रुपया जेको आहे दंड मुक़ररु कयो वियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त उजण बिरादरी ते कैलरी बिरादरी ऐं हिकु कार ड्राइवर जो खून साबित थियण ते 82 लख रुपया दंड मुक़ररु कयो वियो, जॾहिं त कैलरी बिरादरी ते उजण बिरादरी जा 2 खून ऐं 2 ज़ख़्मियुनि जा 54 लख रुपया दंड मुक़ररु कयो वियो आहे। फैसले बाद ॿीहर अगराई कंदड़ धुर ते 75 लख जेको आहे दंड जेको आहे उहो लॻायो वियो। मां खे ॿुधाईंदो हलां त निबेरे जी सरपंची सरदार मौज़म ख़ान अब्बासी फतवा पढ़ी ॿुधाई जेका ॿिन्ही धुरनि क़बूले वरिती ऐं अहिड़े फैसले खां पोइ जेके इलाइक़े में जेके सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि जेको आहे पाण ख़ुशीअ जी जेको आहे लहर फैलिजी वई ऐं इलाइक़े में जेको आहे अमन जी फिज़ा जी बहाली लाइ उहे पुरुमीद थिया। जी बादशाह, जी महिरबानी।